माशाल्लाह मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां ऐं मां शुक्रियो अदा करियां थो मुंहिंजे प्यारे भाउ जो प्यारे दोस्त जो जेको मूं नाचीज़ ऐं ग़रीब वटि उहो हुतां खां परियां टंडे अलायार खां बि परते उतां खां पंधु करे जेको सो हिते मूं वटि बिलख़ुसूस ईद जेको साल आहे मिलण जे लाइ मूं वटि हिते आया मुंहिंजे ॻोठु। सो मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां। ग़रीब हिकु दफ़ो ॿीहर अदे जा मां जेको सो थोरा मञा थो तो पंहिंजो जेको क़ीमती वक़्तु कढी करे मूं वटि हिते आयो ईद मिलण जे लाइ। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं, लख कुर्ब तव्हांजा जेको तव्हां असां नाचीज़ वटि जेको सो पंहिंजा क़दम प्यारा क़दम भरे करे आया। वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब तव्हांजा। अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे, अल्लाह से तव्हांजी इज़तनि में जेको इज़ाफ़ो फरमाए, तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी सिहत में, ऐं अल्लाह ताला तव्हांखे हीउ जेको तव्हांजो अमल आहे जेको तव्हां लिखो था शाइरी वारो, अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह जल जलालुहु तव्हांखे अञा मज़ीद सुठो लिखण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इख़लास नियत सां जेको तव्हां लिखो था। ऐं माशाअल्लाह तव्हांजी शाइरी तक़रीबन हर नैत खां पढ़ी आहे, वॾी ख़ुशनसीबी आहे तव्हांजी शेर हाजी इमदाद अल्लाह जेको असां सभिनी जो उस्तादु आहे। ऐं बिलख़ुसूस आऊं त माना हिकिड़ो पंहिंजे पाण खे वॾो हिकिड़ो सुठी इज़त वारो सम्झां थो, इन जे करे त हाजी इमदादुल्ला फलफोटे जहिड़ो जेको सो अज़ीम जेको उस्तादु उहो असांजो उस्तादु आहे असां नाचीज़नि जो। सो ऐं उहो अलहमदिल्ला तव्हांजी शाइरी हुन हद सां पढ़ी आहे। ऐं वरी असां जहिड़ा नाचीज़ जेके नथ खां नंढा जेके नथ उहो बि जेकॾहिं तव्हांजी शाइरी पढ़नि था त वॾी असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे। तो अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह जल जलालुहु असांजो इहो सिलसिलो जेको आहे शेर व शाइरी वारो या हमदो नात वारो इहो बरक़रार रखे। अल्लाह ताला असांखे ता क़यामत जेसीं असांजी ज़िंदगी आहे, जेसीं असांजे सिसी में साह आहे, जेसीं अल्लाह ताला असांखे इख़लास सां हीउ जेको सो पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे लिखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा।